खैरपुर यूसी शादी शहीद जे रहवासी रजब अली लुंड जी यूसी सेक्रेटरी ज़ाहिद फुलपुट्टो ख़िलाफ़ मीडिया अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन दाहिंदे चयो त यूसी शादी शहीद सेक्रेटरी ॿारनि जी स्कूल में दाख़िला जे लाइ सर्टिफिकेट जी गैर क़ानूनी ऐं मनपसंद फ़ीस अर्जेंट 1000 रुपया ऐं नॉर्मल जी 500 रुपया वठणु लॻो। मां मिस्किन गुज़िरियल तबाही मचाईंदड़ बरसाति में घर किरण बाद खुलियल आसमान हेठि वेठल आहियां। मां मिस्किन आहियां, फ़ीस जी ताक़त नाहे। उन्हनि ते चवणु लॻो त किथां बि करे अचे, पर भली पिनी अच त सर्टिफिकेट फ़ीस ॾे, सर्टिफिकेट ॾींदसि, न त नाहे, जंहिंखे वणे वञी चओ। माता कजे MNA MPA DC खैरपुर मुख्तियार कार चेयरमैन यूसी शादी शहीद समेत वस वारनि खां मुतालबो कयो त मूंखे बर्थ सर्टिफिकेट ठहिराए ॾिना वञनि, जीअं मुंहिंजा बचड़ा स्कूल तालीम पिराए सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।